भेट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कदे सिंध सिंध जी न मेरी थिए कदे मोड़ पैंजा न मुरझाए जन सिंध जागे पई सिंध जागे पई ओ सिंध जागे पई 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 दोस्तों, सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जे चूंड इजलास में अॼु शाह करीम शाख जी चूंड जे सिलसिले में असां सभु दोस्त गॾु थियासीं। सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जे समूरनि दोस्तनि गॾियल तौर ते ऐं मुतफ़िक़ा तौर जेका पंहिंजी बिना मुक़ाबले बाडी चूंडी आहे उहा आउं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो थो वञा ऐं उन्हनि दोस्तनि जी बिना मुक़ाबले कामयाबी लाइ अथड़नि जा गुलाब ज़रूरु उन्हनि खे अर्पिजो। सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम साल 2024 जा जेके उहिदेदार चूंडिया विया आहिनि उन्हनि में सेक्रेटरी मोहम्मद उस्मान पांवर सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जो, उन खां पोइ जॉइंट सेक्रेटरी ते असांजो दोस्त साईं मोहम्मद कुमार समो साहिबु बिना मुक़ाबले कामयाबु थियो आहे सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जो। उन खां पोइ खज़ानची जे उहिदे ते असांजो दोस्त प्रेम कल्पना जेको आहे बिना मुक़ाबले खज़ानची चूंडियो आहे। ऑडिटर जे उहिदे ते दीदार मंगसी दोस्त आहे उहो बिना मुक़ाबले कामयाबु थियो आहे ऐं काउंसलर जे उहिदे ते अब्दुल ख़ालिक नाज़ मेमन साहिबु ऐं असांजो प्रीम काउंसलर रहियो हींअर बिना मुक़ाबले काउंसलर कामयाबु थियो आहे। जॾहिं त कारोबारी कमेटी जे 2 दोस्त बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि जिन में मोहतरम अवेस मल्हा ऐं साईं गुलाम कादिर हिंगोर जो साहिबु जेके आहिनि उहे कारोबारी कमेटी जा मेंबर बिना मुक़ाबले चूंडिजी विया आहिनि। ऐं सिंधी अदबी संगत विलेज टने मोहम्मद ख़ान जे तरफ़ां ऐं टनो मोहम्मद ख़ान विलेज जी चूंड कमेटी असां डॉक्टर जमाल नासिर सोलंकी शामिल आहे। असां सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद ख़ान शाख बुलड़ी शाह करीम जे समूरल नवनि चूंडियल उहिदेदारनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियूं था ऐं उमेदु करियूं था त सिंधी ॿोली इल्मु अदब जी वाध वीज जे लाइ ऐं सिंधी अदबी संगत जा जेके मोल मता आहिनि जेके मक़सद आहिनि उन तहत पंहिंजी शाख खे वधि खां वधि सरगर्म रखंदा
ऐं वधि खां वधि जेके असांजा अदबी क्लासिस आहिनि जितां असांजी हिकिड़ी नई नसुल जी जेका तरबियत थिए थी, नओं नसुल जेको निकिरी निर्वार थिए थो, उन जी अवसर जे लाइ, उन जी रहनुमाई जे लाइ, उन जी तरबियत जे लाइ जेके असांजे क्लासिस जो जेको आहिनि सिलसिलो आहे, उनखे बाक़ाइदगी सां जारी रखियो वेंदो। ऐं उन खां अलावा इल्मी अदब जे हवाले सां खोड़ सारा ॾियारा, खोड़ सारियूं शख़्सियतूं, खोड़ सारा असांजा इवेंट, थोरे पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इशूज़ थियनि था, उन में जेके असांजूं सरगर्मियूं आहिनि, असांखे उमेदु आहे त सिंधी अदबी संगत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारी उहा पंहिंजे उन्हनि समूरनि सरगर्मियुनि में थोरे मरकज़ जा जेके फ़ैसिला, जेके पॉलिसियूं लहनि थियूं, जेके फ़ैसिला थियनि था, या वाक़ियाती हवाले सां अचानक जेके इमरजेंसी हंगामी बुनियादनि ते जेके शयूं थियनि थियूं, उहे जेके मरकज़ जा फ़ैसिला लहनि था, उन्हनि ते बि उहे समूरा दोस्त पाबंदी सां अमल पैरा रहंदा। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजी अॼोकी नई चूंडियल बॉडी जे काउंसलर मोहतरम साईं अब्दुल ख़ालिक नाज़ मेमन खे पाण पंहिंजा मुख़्तसिर वीचार वंडनि। सभिनी दोस्तनि महिरबानी जेके हिते आया, असांजी सिंधी अदबी संगत नई चूंडियल बॉडी खे मुबारक हुजनि। इन सां गॾु बाएज़म भट्टी, साईं जमाल नासिर साहब, बा मुख़्तियार साहब जिन आया, उनजी महिरबानी। असांजी सिंधी अदबी संगत जो अॼु इलेक्शन बि थी ऐं असांजे साईं सिंधीअ जो ॾियारो पोइ मोहबतुनि जो ॾियारो हो, साईं जी अज़मत खे भेटा पेश करणी हुई, उहा भेटा पेश कईसीं। जीअं त असांजे सिंधी अदबी संगत साईं खां सवाइ अधूरी हुई, इन जे करे जेका बि मोल मता ऐं तरीक़ेकार हूंदा, साईं असांजी रहनुमाई कंदा हुआ, उन तरीक़े सां हलंदासीं। हाणे असांखे नए तरीक़े सां, नए जोश ऐं जज़्बे सां, वधीक पावरफुल तरीक़े सां इनखे अॻियां वधाइणो आहे ऐं नवनि दोस्तनि खे बि पंहिंजे ग्रुपनि में आणिणो आहे त जीअं हो इन पंहिंजो इल्मी अदबी किरदारु अदा करे सघनि। तव्हां सभिनी जी महिरबानी। अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त जेका ज़िले खां साईं जन आया आहिनि, साईं जो नालो न पिया अचनि, साईं आज़म भट्टी साहिबु, साईं जमाल साहिबु ऐं ॿिया जेके क़ाबिल एहतराम साईं जन हिते आया आहिनि, ऐं उन्हनि जो नायती तौराइतो आहियां। ऐं जेको मूंखे बिना मुक़ाबले ऑडिटर जे उहिदे ते चूंडियो वियो आहे अदबी संगत शाह बुलड़ी शाह करीम जे हवाले सां, इंशाअल्लाह अदबी लिहाज़ सां असां अॻु में बि मैदान अमल में हुआसीं, अॻु में बि रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह हाणे बि रहंदासीं। ऐं हींअर वरी वधीक ज़िम्मेवारी मिली आहे ऐं इंशाअल्लाह कोशिशि कंदुसि त उन ते पूरो लहां। ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां असांजे साईं आज़म भट्टी जो ऐं साईं जमाल नासिर जो, जिन ते आया आहिनि ऐं चूंड जो ऐलान थियो आहे ऐं असां मूंखे बिना मुक़ाबले जे ख़ज़ानची चूंडियो वियो आहे। निहायती शुक्रगुज़ार आहियां। इल्मु ऐं अदब जे लाइ जेका असांजी अदबी शाख बुलड़ी शाह करीम जी साईं इब्राहिम सिंधी जाखोड़ कई, इंशाअल्लाह असीं उनखे अॻिते वधाईंदासीं ऐं जेको असांखे उहिदो मिलियो आहे उन जे उहिदे जे लाइ असीं भरपूर महिनत कंदासीं ऐं इन वचन सां त असां इल्मु ऐं अदब जे वाधारे लाइ पाण पतोड़ींदासीं। ऐं चूंड कमेटी ज़िले टनो मोहम्मद खान, साईं आज़म भट्टी, साईं जमाल नासिर ऐं ॿिया जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि खे हिते भलीकार पेश कयूं था। ऐं हुन सां गॾोगॾु शाख बुलड़ी शाह करीम जे दोस्तनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे हीअ अहम ज़िम्मेवारी ॾिनी आहे। इंशाअल्लाह असां इन ज़िम्मेवारी ते साईं इब्राहिम सिंधी जे छॾियल नक्शे क़दम ते हली पूरे करण जी कोशिशि कंदासीं। इंशाअल्लाह असां इल्मी अदब जे वाधारे जे लाइ कोशिशि कंदासीं। रुखोयन वञण कुले फाटो कंजरो, वञनि गुंदर गॾियूं लोकन आछिन पाण, सूरन सां साण नंढे नी कयो। मुंहिंजी बुलड़ी शाह करीम शाख जा दोस्त, ज़िले राबता सेक्रेटरी मोहतरम आज़म भट्टी, साईं जमाल नासिर ऐं ॿिया दोस्त, अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। ख़ासि तौर ते बुलड़ी शाह करीम शाख जे समूरनि मेंबरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असां ते एतमाद कयो आहे। 2024 जी नई बॉडीअ लाइ मूंखे बिना मुक़ाबले सेक्रेटरी चूंडियो आहे। जीअं त असां गुज़िरियल साल में बि ॿोलीअ जो ॾियारो, सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो ॾियारो हुजे, शहीद बिलू कुंवर जी वरसी ऐं इहे प्रोग्राम कयासीं। हाणे साईं इब्राहिम सिंधी जे यादि में तेज़ती मेड़ाको कयोसीं
ऐं उन खां पोइ हाणे जेको असां अॻे स्टेप इहो कयो त असांजी मेंबरशिप घटि हुई ऐं असां नवां दोस्त वठी आया आहियूं जेके हिते मौजूदु आहिनि जिन जा पहिरीं नाला ज़िक्र थी वियो आहे उहे उन लाइ वठी आया आहियूं। उन्हनि मां उमेदु करियूं था त उहे असां जेको हीउ कमु करियूं था अॻियां हली उहो कमु हू संभालींदा ऐं उनखे अॻिते वठी हलंदा ऐं गॾियल हिक ॿिए जे इज़त ऐं एतिराम सां। ऐं जेके नवां दोस्त शहर अदब सां लाॻापियल आहिनि शौक़ु रखनि था उन्हनि खे बि सिंधी अदबी संगत जे गॾिजाणियुनि में वठी ईंदा त बहितर नवां दोस्त नवां इल्मी अदबी माण्हू शाइर अदीब पैदा करे सघंदासीं। ऐं हिन मुख़्तसिर ॻाल्हि जो इहो ई मक़सदु आहे त असां सिंधी अदबी संगत में जेको हिकिड़ो रवाजु आहे त भई असीं उहिदेदार हुजूं असीं 5-8 माण्हू हिकिड़ो ठाहियो वेठा हुजूं बसि तूं मूंखे हाजी चओ ऐं तोखे पाण हिक ॿिए खे चूंडियो वेठा हुजूं। उनजे करे हिन जमहूरी सेटअप खे वधाइण लाइ ऐं हुन सभु नूर मोहम्मद असांजो दोस्त साईं हैदर अली साईं हसन पंवर या ही जेके बि दोस्त वेठा आहिनि सीनियर मुकेश कुमार असांजो दोस्त आहे सीनियर याकूब जमाली इहे सभु अदब सहाफ़त सां लाॻापियल माण्हू आहिनि ऐं किताब पढ़ण सां लाॻापियल आहिनि। अरशद कुरेजो आहे या मिसरी माइसरी अशरफ समूह असां सां गॾु पढ़िया आहिनि। पहले असां रिसाला खपाईंदा हुआसीं या इहो इल्मी अदबी कमु कंदा हुआसीं। सभु के नवां दोस्त पुराणा दोस्त सभु हुन में आहिनि ऐं आफ्ताब इब्राहिम सिंधी उहो बि आहे हुन में। हीअ सभु जेके दोस्त आहिनि असां हुन लाइ खणी आया आहियूं त इहे दोस्त असांखां वधी चढ़ी जेको कमु असीं न पिया करे सघूं असांखां अॻिते बहितर कमु कनि। असां हिन साल 2024 में जेतिरो महिनत कंदासीं जेतिरो असांखे अचे थो तव्हांखे ॿुधाईंदासीं वहकूं कंदासीं ऐं सिंधी अदबी संगत जी हफ़्तेवार गॾिजाणियुनि खे रेगुलर करण जी भरपूर कोशिशि कंदासीं। तव्हांजूं महिरबानी। जीअं सिंधी ॿोली। इहो सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम जो सेक्रेटरी मोहम्मद उस्मान पंवर ऐं सम्झां थो कि सिंधी अदबी संगत शाह करीम जी जेका नई बॉडी चूंडजी आई आहे उहा सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जी ख़िदमत जे हवाले सां पंहिंजो जेके बि तमामु तर कोशिशूं ज़रूरु अमल में आणींदियूं ऐं मुस्तक़बिल में सिंधी अदबी संगत शाख बुलड़ी शाह करीम अॼु सिंध जे अंदरि हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं मिसाली शाख साबित थींदी। शाख जा जेके बि दोस्त आहिनि सम्झां थो सभ जा सभु सुलझियल उन्हनि सां गॾु सीनियर दोस्त आहिनि उन्हनि खे उन्हनि जी रहनुमाई जो मौक़ो मिलंदो। तनज़ीमी तौर ते उस्मान पंवर तमामु सीनियर रहियो आहे ऐं ख़ालिक बि सीनियर आहे असांजा खज़ानची आहे दोस्त उनखे बि आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजो जेको आइनी तौर ते जेका शाख जी फ़ी आहे उनजो हिकिड़ो कारवाई रजिस्टर पंहिंजो ठाहियो ऐं सेक्रेटरी जो जेको कारवाई रजिस्टर आहे उहो अलॻि तरीक़े सां मेंटेन करियो ऐं कारोबारी कमेटी जेका बि आहे तव्हांजी उहा गॾिजाणी थिए थी जेका बि तव्हांजी नई मेंबरशिप थिए थी उनजा फार्म भरे उहे महिरबानी करे असां ताईं पहुचाइजो। जेके नई शाख जा दोस्त आहिनि या जेके पहिरीं असां वटि प्रीवियस दोस्त रहिया आहिनि उन सभिनी जी असांखे उमेदु आहे त तव्हां पहिरीं कारोबारी कमेटी में उहा समूरा फ़ैसिला करे उहा हिकिड़ी मुनज़िम नमूने सां जेका असांजी तनज़ीम साहिबी आहे उन ते अमल पैरा थींदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर दिली तौर ते मुबारकूं अमूरनि नेक तमन्नानि सां लख कुर्ब वरावण। सोहिणी